अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु ड्रामे मुहब्बतनि जे माॻ ते रिव्यू ॾींदासीं। उनखां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿायो जीअं ईंदड़ मुंहिंजी हर वीडियो अवां ताईं बाआसानी पहुचंदी रहे। तो दोस्तों, मुहब्बतनि जो माॻ ड्रामो हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त कामयाब वञे पियो। ज़हर ज़िंदगी ड्रामो कामयाब वियो हो, हीउ बि ईअं ई कामयाब वञे पियो ऐं हिन ड्रामे जो बि राइटर उहो साॻियो आहे साईं नूर ज़हूर। ऐं साईं नूर ज़हूर जी लिखणी अव्हांखे पाण खे ख़बर आहे त हुन सिंधी मीडिया खे तमामु ज़बरदस्त ड्रामा ॾिना आहिनि ऐं अहिड़ी तरह ही ड्रामो बि जेको मुहब्बतनि जो माॻ आहे एॾो ज़बरदस्त ॾिनो आहे। मां अव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जहिड़े नमूने ही करेक्टर आहिनि, जहिड़े नमूने ही कमु थी रहियो आहे, ही तमामु वॾो मुश्किल कमु आहे। अहिड़ी लोकेशन, अहिड़े किरदार में अचणु ऐं अहिड़े रूप में अचणु, इहो तमामु डायरेक्टर जे लाइ वॾो चैलेंज आहे। इन ड्रामे खे बरक़रार रखणु, इन ड्रामे खे हलाइणु, छो त एॾी जेका ज़बरदस्त कास्टिंग आहे, उन में एॾी ज़बरदस्त जेका ड्रेसिंग जेका ॻोठनि वारी ॾेखारी वई आहे, उनखां अलावा उन करेक्टर में पाण खे समाइण ई हिकु तमामु वॾो मुश्किल कमु आहे, तमामु वॾो ॾुखियो कमु। ख़ासि करे एस भट्टी जो जेको करेक्टर आहे, साईं निसार शाह जो करेक्टर आहे, ख़ुदि अज़ीज़ कमराणी जो जेको करेक्टर आहे, ओॾो अब्बास गुल ओढाणे जो जेको करेक्टर आहे, ई करेक्टर ॾाढा ॾुखिया आहिनि। ऐं उनखां पोइ जेका ओरिजिनलिटी ॾेखारी वई आहे, साॻी उहो ॻोठ जो मंज़र, साॻी थर जो मंज़र, उनमें मोटर साइकिल जेका वॾेरे जी मुजेरी जी हूंदी आहे साईं निसार शाह जी, ऐं उन दौर जी मोटर साइकिल अलाए काॾों हथु कई अथनि। ही मोटर साइकिलूं हिन वक़्तु मिलणु ॾाढियूं ॾुखियूं आहिनि ऐं 70 जेका ही मोटर साइकिल आहे। ऐं मूंखे यादि आहे जॾहिं मां नंढो हूंदो हुयुसि त उन्हनि ॾींहंनि ही नयूं नयूं मोटर साइकिलूं आयूं ऐं मोटर साइकिलनि जो नओं दौरु हुयो। असांजे ॻोठ में सिर्फ़ु 2 मोटर साइकिलूं हूंदियूं हुयूं, हिकु मुंहिंजे बाबा वटि हूंदी हुई, हिकु मुंहिंजे नाना वटि हूंदी हुई। ऐं ॿियो हिन एरिया जेको असांजो आहे, एरिया में बि मोटर साइकिल कोन हूंदी हुई। इहा मोटर साइकिल जॾहिं आई ऐं हिन में हिकिड़ो खानो ठहियलु आहे जंहिंमें सामान सौदो वग़ैरह बि आसानी सां खणी ईंदा, हिकिड़ो माण्हू वधि में वधि हिन में 2 बि मुश्किल सां वेंदा। अहिड़ी तरह ही जेका मोटर साइकिल हुई उहा तमामु हुन वक़्तु वॾी माना रखंदी हुई, पर हिन वक़्तु इहा अणलभ थी पई आहे। उन मोटर साइकिल खे हिते आंदो वियो आहे जेके ॻोठाणा मुजेरी जेको हूंदो आहे, ॻोठ जो वॾो हूंदो आहे, उन मोटर साइकिल खे धिकनि था। ही करेक्टर बि ॻोठाणो हुन वक़्तु वाक़ई ईअं हूंदो हो जॾहिं मोटर साइकिल जॾहिं असांजी हुई, कॾहिं कॾहिं थी पवंदी हुई ख़राबु, त पोइ दोस्तनि खे या ॻोठ वारनि खे सॾे धिको ॾियारींदा हुआसीं। पर हाणे हू त जेको आहे हिकिड़ो ॻोठाणो वॾेरो जो करेक्टर हुयो, उन जे करे लाइननि में बीठा हूंदा हुआ। उन में हिकिड़ो ॿियो करेक्टर आहे ज़बरदस्त ढकणी जो। अॼु दिलचस्प इन ते ॻाल्हि कंदासीं त जॾहिं मौला आहे बि ढके, ढकणी छो न ढके। हिकु वॾो ज़बरदस्त तकिया कलाम आहे, पर ही तकिया कलाम उन औरत खे ॾिनो वियो आहे जेका ॻोठनि में वञी शरारतूं करे थी ऐं हिक ॿिए जी चुगलखोरी करे थी ऐं ऐब उन्हनि जा उछाले थी ऐं वरी पाण खे हू पाक साफ़ सम्झे थी त जॾहिं मालिक ऐब ढके पोइ ढकणी छो न ढके। ऐं हक़ीक़त इहा जेके किरदार आहिनि, इहे ॻोठनि में वाक़ई ईअं औरतुनि जा जेके कुझु औरतुनि जी इहा फितरत रही आहे, उहो ॻोठनि में वञी हिक ॿिए जूं गिलाऊं बि कंदियूं ऐं वरी चवंदियूं अड़ी अदी मूं त ही जेका ॻाल्हि कई, मूं कंहिंजी गिला त नाहे कई,
बस मिड़ई अवां सां वेठी हुयसि दिलि विंदराइण जे लाइ। अहिड़े तरीक़े सां ही करेक्टर बि ओड़ो ई करेक्टर आहे ऐं इन में ॿिया बि करेक्टर आहिनि जेके अञा रंग भरनि था हिन में। अॻिते हली अब्बास गुल ओढाणो ऐं लाइबा बलोच जो इश्क बि ॾेखारियो वेंदो। उनखां अलावा मामा लालू ऐं हिकु छोकिरी जो बि इश्क ॾेखारियो वेंदो। ऐं मामा लालू जॾहिं शहर खां ॻोठु अचे थो, हिकिड़ो पजामो पाए थो जंहिं ते ट्राउज़र हूंदी आहे, जंहिं ते ॻोठ वारा खिलनि था त हीउ कहिड़ो वेस आहे। माना हिन वेस खां बि उन्हनि खे एलर्जी थिए थी त हीउ कहिड़े क़िस्म जो वेस आहे। हू सादा कपिड़ा सिंधी जीअं असांजा कुर्ता इहे आहिनि, अहिड़े नमूने जा कपिड़ा जेके पाईंदड़ आहियूं। त पोइ जॾहिं हू हिकु अहिड़े कलर जो जंहिंमें गुल वग़ैरह जीअं औरतुनि जा कपिड़नि ते गुल हूंदा आहिनि, उहो गुल आहिनि, उन जे करे हू गूंगो चए थो त तूं असांजो नक कपाईंदे अहिड़ा कपिड़ा पाए जॾहिं ॿाहिरि निकिरंदे। हीअ हिकु ज़बरदस्त करेक्टर आहिनि। साईं नूर दमूर जो लिखियलु आहे करेक्टर। ज़ाहिर आहे उन में त नवाण बि हूंदी, उन में उहा जेका असुल हक़ीक़त आहे जेका ॻोठनि में हूंदी आहे उनखे ॾेखारियो वियो आहे। ऐं साईं त हमेशह अहिड़ा करेक्टर लिखंदो रहियो आहे। साईं जो वास्तो बि ॻोठाणे माहौल सां बि आहे। त उन जे करे हीअ जेको ज़बरदस्त ऐं ढकणी वारो जेको करेक्टर आहे उहो बि ज़बरदस्त आहे। ऐं अञा जेके करेक्टर आहिनि, अञा हिकिड़ो नओं महिमान अचण वारो आहे। मूंखे लॻे थो हीअ जेका एंट्री हूंदी उहा तमामु ज़बरदस्त हूंदी, छो त साईं निसार शाह ॾे ख़त आयो आहे ऐं ख़त में उन जो ज़िक्र आहे। उहा जेका एंट्री हूंदी मां चवां थो हिकिड़े ज़बरदस्त, ऐं थी सघे थो अहमद अली शेख जी उहा एंट्री हुजे, कमाल ख़ान जी। ऐं कमाल ख़ान जे करेक्टर खे जिते बि रखियो वियो आहे थोरो ॾुखियो रखियो वियो आहे। थी सघे थो हिन में हीअ जेको करेक्टर आहे इहो ॾुखियो हुजे। ऐं उन में पुलिस थाणो बि ॾेखारियो वेंदो, उहो बि अञा जेको हाणे ईंदो हुन में बि मां अव्हांखे ॿुधाईंदुसि त उन में बि हिकिड़ो मुंहिंजो पिरी प्यारो दोस्त आहे जेको फेसबुक ते मूंसां ऐड बि आहे। ऐं जॾहिं हुन जो करेक्टर ईंदो हुन ते जॾहिं रिव्यू ॾींदुसि त मां हुनजो तारो बि कराईंदुसि। ऐं ईअं ई हीअ ड्रामो जेको आहे दिलचस्प थियण वञे पियो। अॻी क़िस्त त अञा दिलचस्प हूंदी। ऐं बशारत समूह जे जेके दुआ घुरण अचनि था, ऐं ख़ासि कर लाइबा ऐं अब्बास गुल ओढाणे जी जेका ही जोड़ी थींदी, इहा जेका ड्रामे खे नओं रंग ॾींदी। छो त फ़क़ीर उन्हनि खे चयो आहे त अव्हां जॾहिं मिज़ाजी इश्क कंदव त पोइ अव्हांखे ख़बर पवंदी त इश्क छा हूंदो आहे। ऐं इश्क में माण्हू जेको आहे केॾियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो आहे, ऐं इन्हनि तकलीफ़ुनि जी जेका कैफ़ियत हूंदी हाणे उहा अब्बास गुल ओढाणे ऐं लाइबा बलोच जे इश्क में ॾेखारी वेंदी। ऐं हीअ हिकु तमामु ज़बरदस्त स्टोरी थी पवंदी। ऐं अहिड़ी तरह हीअ ड्रामो अञा बहितरी ॾांहुं वञे पियो। ऐं छो त कोई बि ड्रामो केॾो हाई लेवल जो ड्रामो हुजे, पहिरें जेका आहे उनजी नॉर्मल हिस्ट्री ॾेखारी वेंदी आहे ऐं उनखे आहिस्ते आहिस्ते अव्हां फिल्म बि ॾिसो उन में बि ईअं हूंदो आहे। जॾहिं हीअ सीन अॻिते वधंदा आहिनि, ड्रामो अॻिते वधंदो आहे, क़िस्तूं अॻिते हलंदियूं आहिनि, पोइ हिन ड्रामे जो जेके करेक्टर आहिनि उहे हाई लेवल जा थींदा था वञनि ऐं उन में जान भरिजी थी अचे। साईं नूर ज़हूर जो ड्रामो आहे, ज़ाहिर आहे हिन में त जान त भरणी आहे। ऐं कीअं थी भरिजे पोइ हुई अव्हां ॾिसंदव त हीअ कीअं ड्रामो कामयाबियुनि जा रिकॉर्ड टोड़े थो। ऐं थर जी जॾहिं धरती हुजे, थर जी वारी ते ड्रामो हुजे ऐं उन मिसकीन मारवड़नि जी कहाणी हुजे त को दिलचस्पी सां ॾिसंदो आहे। त अव्हां बि ॾिसंदा रहो ऐं मुंहिंजे हिन यूट्यूब खे बि सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, जीअं मुंहिंजी हीअ इंट्रस्टिंग वीडियो जेका मां रिव्यू ॾींदो आहियां या मुंहिंजूं फिल्मूं आहिनि। ऐं अञा मूं हिकु कॉमेडी जो सिलसिलो शुरू कयो आहे जेको पहिरें बि हुयो पर हाणे वरी शुरू कयो आहे, जेका मूं हिकु वीडियो रखी आहे। अहिड़ी वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहंदी।
ऐं हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।